तव्हां चवण छा छा? मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिश करे रहियो आहियां त मायरा जी इन हालत जो ज़िम्मेवार सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकु शख़्स आहे ऐं उहो आहे वसीम। तव्हां हीअ ॻाल्हि कीअं करे सघो? सभु कुझु त तव्हांजे साम्हूं आहे, पोइ बि तव्हां मूंखां था पुछा कयो त मां इहो कीअं थो चई सघां? मां तुंहिंजे वात ॿुधण थो चाहियां। साफ़ साफ़ लफ़्ज़नि में ॿुधाए तूं चवण छा थो चाहीं? जवाहर साहब, इहो न सम्झिजो त मां तव्हांजी तज़लील करणु थो चाहियां। मां तव्हांखे तव्हांजो मक़सदु ॾेखारणु थो चाहियां। हक़ीक़त इहा आहे त वसीम हिक ई वक़्त में तव्हांजी ॿिन्ही धीअरुनि में इन्वॉल्व हुयो ऐं इहा ॻाल्हि हिकु गैरतमंद पीउ कॾहिं बि बर्दाश्त नथो करे सघे। मूंखे हैरत आहे त तव्हां वसीम जी ॻिचीअ खे हिन वक़्त ताईं छो न आहे पकड़ियो? मां वसीम खे कुझु चवां न चवां इहो मुंहिंजो ज़ाती मामिलो आहे, पर तूं मूंखे इहो ॿुधाए जो मायरा जी इहा हालत कीअं थी? इहो ॼाणण जे लाइ वधीक अव्हांखे सोचण जी ज़रूरत न आहे। वसीम जी शादी मायरा सां थियण वारी हुई ऐं वसीम फसिया जी मोहबत में गिरफ़्तार हुयो। यकीनन इन ॻाल्हि जो इल्म मायरा खे थी वियो ऐं हुन वसीम खे बर्बाद करण जी धमकी ॾिनी हूंदी ऐं उन जे नतीजे में वसीम उनखे मारण जी कोशिश कई हूंदी, जंहिंमें हू नाकाम थी वियो ऐं हाणे हुन तव्हांजी कंपनी छॾे ॾिनी आहे ऐं यकीनन जल्द ही शहर बि छॾे ॾींदो। हे बेकार थ्योरी आहे। मूंखे पक्को सबूत खपे, पक्को सबूत। जवाहर साहब, कुछ शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे लाइ पके सबूत जी ज़रूरत न हूंदी आहे। ज़रूरत हूंदी आहे त सिर्फ़ु हिन शइ जी त पंहिंजी अखियुनि तां ऊंधाईअ जो चश्मो लाथो वञे। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।